अदा पतीड़ी के खाराई हाणे भाउ खे पाणी जो ढुकड़ो प्यारे। अरे वॾो भाउ तोखे पाणी प्यारे। हाणे इन घणा मंझि मां नथो पुॼी सघां भला पोइ मां छा कयां। पोइ राजो लीमे ख़बर सां छो थो सड़ी। मूं चयो हुयो माने त घणा मंझि नंढी ठाहिजो ॼाणी वाणी ईअं कनि। पोइ था चओ त हिननि सां छो थो विड़ी छो थो सड़ी। मां सुञाणा हिननि खे। अच्छा ही बि धोई जल्दी। हाणे हीअं करे पाड़े मूं वटि ॿिया सामान खणी आ उहे भला धोई ॾिजां। पंहिंजा किलो छो था गोठ वारन रंग वा पुट तो पाणाया हां रंग थाण दा न। बाबा घर में ॿिया बि त कपिड़ा पिया आहिनि खणी मटाए वठ। न बाबा फिलहाल ये ही सही ने गोठ वारा अलाए कहिड़ा रोशा कंदा मूंखे बस ये ही पातल हुजनि। बाबा सुबुह यको चाचे बचल जी ओताक ते वेठो हुए छा? अड़े पुट कुछ वेहण जा ॾींहं छा सुबुह सां कुंभर ॾे वियो में पाटोड़ा मट ऐं नदियूं ठाराइण जे लाइ वियो में साबुअ खे वियुमि सौदो लिखाइण लाइ। ॿ फंडरूं त घुरिजनि न बाबा हिकिड़ी राति जे वेले लाइ ॿी ॾींहं जे वेले लाइ। बाबा राज लाइ त हिकिड़ी फंडर खोड़ा आहे। अरे बाबा राज खाए भले ख़ुशि थिए 2 फंडरूं ऐं 4 ॿकर बि वठंदुसि। हा बाबा सॼो ॿकर हिकिड़ो त कबूल खाई वेंदो। पुट ॻाल्हि त ॿुधो मूंखे रस्ते में ॾातू मिलियो ॿुधाई त कबूल मल वेण खां बचल खान खे जवाबु ॾेई आयो। कबूल मल कीअं छॾींदो बाबा? का त ॻाल्हि आहे दातू चोर सही पर कूड़ो कसमी न आहे। बाबा बाक़ी यो कबूल छा हर का ईंदो या ए कबूल जाने कबूल मालिक जाने माण्हू छा चवंदा घोट पुट कम तो करे 2-3 ॾींहं बचा त शादी में। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।